फिरोजपुर माथेलो में पीपल्स पार्टी से ताल्लुक रखंदड़ अगूणो MPA सरदार रहीम बख्श खान बोजदार, सरदार केसर खान बोजदार, मीर मंसूर अहमद खान बोजदार, रईस गुलाम हसन चाचड़ जा बल्दियाती इलेक्शन के हवाले से UC जरवार जे गोठन में तूफ़ानी दौरा। अवाम पारा भरपूर मोट UC जरवार जे गोठन गोठ पांधी खान चाचड़, गोठ दौलत खान चाचड़ ऐं ॿियनि केतिरनि गोठन में सरदार रहीम बख्श खान बोजदार, सरदार केसर खान बोजदार, मीर मंसूर खान बोजदार जो शानदार इस्तक़बाल करे गुलन जी वर्खा कई वई। होरा UC जरवार वार्ड नंबर 1 ते बीठल आज़ाद उम्मीदवार जनरल काउंसलर फिदाउर रहमान चाचड़, सरदार रहीम बख्श खान बोजदार, सरदार केसर खान बोजदार, रईस गुलाम हसन चाचड़ जे हक़ में हथ खणी वियो। पीपल्स पार्टी के उम्मीदवारनि की हिमायत करे छड़ी सरदार केसर खान बोजदार जो चवण हो त असां हमेशा बिना फर्क जे अवाम की खिदमत कई है। डिस्ट्रिक्ट काउंसिल UC जरवार ते इलेक्शन में बीठो आहियां, जंहिंमें मूंखे सपोर्ट आहे सरदार रहीम बख्श खान बोजदार जो, मीर बाबर अली खान लुंड जो। मूंखे त ईअं लॻे थो मां जिथे वञा थो माण्हुनि जो मूंसां मोहबत शफ़क़त एतिरो मोट आहे ऐं बेहद ख़ुशि थियनि था त वकील तारिक अली बोजदार इलेक्शन कैंपेन में बीठो आहे, सुठे नमूने वर्क कयां पियो। जिथे वञा पोइ हर माण्हू मूंसां प्यार सां इज़त सां मिलियो थो ऐं मूंखे सपोर्ट थो करे। मां इहो मुखालफ़नि खे ॿुधाइणु चाहियां थो त मां खटियल आहियां डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर। सरदार रहीम बख्श खान आहिनि या उनजा फर्ज़ंद आहिनि, ॿई असांजे लाइ बराबरि आहिनि। सो उन हवाले सां असांजी जेका कोशिशि हुई उहा बि साईं वारनि सां गॾु ई ठीकु आहे। हमेशह असां गॾु रहियूं, हाणे बि गॾु रहंदा। इंशाल्लाह हाणे अब्दुल हफ़ीज़ चाचड़ जे हक़ में मां हथु खणां थो पीपल्स पार्टी जे। पाणी सरदार केसर जो रहीम बख्श खान बोजदार जी, सरदार केसर खान पंहिंजो गुलाम हसन सखर खां आया आहिनि, जंहिंजी महिरबानी सां दौलत चाचड़ ॻोठ में आयासीं। मुंहिंजे मुखालिफ़ में बीठो थियो फिदाउर रहमान, अॼु उन महिरबानी कई, उन मुंहिंजे हक़ में हथु खयो आहे।